13 तारीख़ मुहर्रम जी साईं वडेरो मीर मोहम्मद नूनारी साईं जे रहाशगाह ते लखु सलवात थिया। इमाम जी मजलिस न्याज़ थियो वा। वडेरो मीर मोहम्मद नूनारी साईं जो ख़ैर, वडेरे इल्ताफ़ नूनारी साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला इमाम हुसैन जो वास्तो थी वडेरो मीर मोहम्मद नूनारी साईं के, साईं जे सभिनी पुटनि के, साईं जे भाउ के, भाइटनि के, अमड़े न्याणियुनि के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। हिननि ते जेके मुश्किलातूं इन अली असगर जे सदके हिननि तो कुल मुश्किलातूं दूर फरमा। सिवाए ग़मे हुसैन जे हिननि के क़यामत ताईं ॿियनि दुनिया जे ग़मनि खां पनाह अता फरमा। ओ मौला ए करीम जेके भी नूनारी आशिक़े रसूल आशिक़े हुसैन हिन दुआ में वेठा आहिनि, हिननि सभिनी नूनारियुनि जा क़यामत ताईं हर मोड़ ते बेड़ा पार फरमा। हिननि जे रोज़गारनि में बरकतूं गंज गंज अता फरमा। हिननि जी रोज़ी रिज़्क इज़त तुंहिंजे साम्हूं हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा दुश्मन दूर फरमा। रब जंहिं जंहिं मूंखे दुआ जे लाइ चयो आहे, वडेरे मीर मोहम्मद साहब के दुआ जे लाइ चयो आहे, उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। ओ मौला हुसैन जे सदके अॼु जेको ॾाढे आमीन चवे उन जो जल्दी बेड़ो तार। ओ मौला असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला सॼे सिंध में, सॼे पाकिस्तान में, सऊदीअ में, ईरान में, इराक में, शाम में हर मोमिन जे घर घर में, सुन्नी शिया जे घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि। या दुआ क़बूल फरमा। महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। ओ मौला ए करीम असांजे मुल्क के ज़मीनी ऐं आसमानी आफ़तनि खां पनाह अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।